नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त दादू में चीफ जस्टिस जी पाण मुरादो नोटिस ते DIG हैदराबाद ऐं SSP दादू सुभाणे रिपोर्ट समेत सिंध हाई कोर्ट में तलब कया विया आहिनि। फरियादी पारां सोशल मीडिया ते असमत जी नंढपिण जी तस्वीर जारी, खेसि नंढपिण में डॉक्टर थियण जो शौक़ु, मेडिकल जी शागिर्दाणी असमत खे आपघात ते मजबूर कंदड़ मुख्य जवाबदार, शमन जो पुट फैज़ान सोलंकी गिरफ़्तार, शागिर्दाणी खे धमकियूं ॾींदड़ ऐं ब्लैकमेलिंग जी दाख़िल थियल केस में जवाबदार फैज़ान सोलंकी नामज़द थियल। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त दादू में चीफ जस्टिस जी पाण मुरादो नोटिस ते DIG हैदराबाद ऐं SSP दादू सुभाणे रिपोर्ट समेत सिंध हाई कोर्ट में तलब कया विया आहिनि। फरियादी पारां सोशल मीडिया ते असमत जी नंढपिण जी तस्वीर जारी, खेसि नंढपिण में डॉक्टर थियण जो शौक़ु, मेडिकल जी शागिर्दाणी असमत खे आपघात ते मजबूर कंदड़ मुख्य जवाबदार, शमन जो पुट फैज़ान सोलंकी गिरफ़्तार, शागिर्दाणी खे धमकियूं ॾींदड़ ऐं ब्लैकमेलिंग जी दाख़िल थियल केस में जवाबदार फैज़ान सोलंकी नामज़द थियल।